मीरपुर माथिले में शहीद साफ़ी तुफ़ैल हैदरानी संदस भाइटी जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। चाचे नादिर हिंद जी फ़रियाद ते ॿिनि अणॼातलनि समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां तुफ़ैल हैदरानी खे क़त्ल कयो वियो। मीरपुर माथिले में शहीद साफ़ी तुफ़ैल हैदरानी संदस भाइटी जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। चाचे नादिर हिंद जी फ़रियाद ते ॿिनि अणॼातलनि समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां तुफ़ैल हैदरानी खे क़त्ल कयो वियो। मीरपुर माथिले में शहीद साफ़ी तुफ़ैल हैदरानी संदस भाइटी जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। चाचे नादिर हिंद जी फ़रियाद ते ॿिनि अणॼातलनि समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां तुफ़ैल हैदरानी खे क़त्ल कयो वियो। मीरपुर माथिले में शहीद साफ़ी तुफ़ैल हैदरानी संदस भाइटी जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। चाचे नादिर हिंद जी फ़रियाद ते ॿिनि अणॼातलनि समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां तुफ़ैल हैदरानी खे क़त्ल कयो वियो। मीरपुर माथिले में शहीद साफ़ी तुफ़ैल हैदरानी संदस भाइटी जो केस 8 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। चाचे नादिर हिंद जी फ़रियाद ते ॿिनि अणॼातलनि समेत 8 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। केस में मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो त बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां तुफ़ैल हैदरानी खे क़त्ल कयो वियो। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे मीरपुर माथिले में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अशरफ शाह सां। जी अशरफ, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं बेदर्दी सां क़त्ल थी वियल साफ़ी तुफ़ैल हैदरानी जो मीरपुर माथिलो थाणे ते केस दाख़िल थियो वियो आहे। क़त्ल थी वियल साफ़ी जे संदसि चाचे नादिर हैदरानी जी फ़रियाद ते मीरपुर माथिलो थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे। जेको FIR में ॼाणायो वियो आहे त असांजा हिक ॿिए मथां केस दाख़िल थियल आहिनि। असांजी घोटकी जी अदालत में हाज़िरी हुई, असां कार ते हुआसीं ऐं शहीद तुफ़ैल हैदरानी मोटरसाइकिल ते ॿारनि सां गॾु हुयो, जिन खे स्कूल पहुचाइण मीरपुर माथिलो अची रहियो त नूरी पंप वटि हथियारबंदनि खेसि फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त 8 सुञातल जिन में सुभान हैदरानी, इरफान हैदरानी, इलियास, नदीम, जावेद, अब्दुल हफ़ीज़, खलील अहमद असगर शामिल आहिनि। जॾहिं त 2 अणसुञातल जवाबदारनि मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं साफ़ी तुफ़ैल हैदरानी घरां ॿारनि खे स्कूल पहुचाइण लाइ मीरपुर माथिलो अची रहियो त रस्ते में नूरी पंप वेझो जरवार लिंक रोड ते जवाबदारनि क्लाशन कोप जा फायर करे खेसि क़त्ल करे छॾियो। महिरबानी वांजी अशरफ शाह आगाह करण लाइ।